नाज़रीन, बुलड़ी शाह करीम जे ॻोठ ठारू समूह में बरसात जो पानी निकाल नाहे थी सघियो, जंहिं सबबु ॻोठाणा सख़्त परेशानीअ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे राजा करीम कल्होड़ो। बुलड़ी शाह करीम भरिसां ॻोठ ठारू समूह में बरसाती पानी निकाल न थी सघियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त असांखे घर वञण लाइ मजबूरन बरसात जे पाणीअ मां गुज़रणो पए थो ऐं असांजो पूरो ॻोठ बरसात जे पाणी जी लपेट में आहे, पर चूंडियल नुमाइंदनि मां केर बि अञा ताईं असां वटि नाहे आयो। वाली काब कोन थी आहे। असीं ॿुॾिया पिया आहियूं, असांजो न घस आहे न पंध आहे। असीं अचूं वञूं पाणी में, निकिरण अचण में असीं परेशान आहियूं। इन लाइ करे असांजा जेके बि वोट वठी विया आहिनि, यारूल अशारी आहे या गुलाब आहे या डॉक्टर आहे या पंहिंजो खुरम साहब आहे या पंहिंजो शहीद पीर आहिनि, केर बि असांजे लाइ को बि नज़र ॾिसण लाइ देखभाल करण लाइ ऐं ख़बर बि उन्हनि खे आहे, पर इहा शइ हू तस्लीम ई कोन आहे कि हीअ को ॻोठ आहे या हीअ को ॿाड़ूनि में रहनि था या को इंसान आहिनि। इहा शइ हुननि का बि कोन करणु चाहींदा। उहा ई बरसाति जो पाणी 20-22 ॾींहं थी विया बीठल आहे। असांजो ईंदा ईंदा असां केरु कोन आहे। खुरम साहब आहे, कासिम नवीद आहे, असां केरु न को आयो आहे, न को ख़बरचार वरितई न कुझु न कुझु। असांजी ॿुॾियूं सारियूं सड़ी वियूं, पाणी में अचूं वञूं पिया, केरु असां नियारे कोन थो। असांजे ॿियनि ॻोठनि में पाणी कढाए पिया ॾियनि पिया, असांजे ॻोठनि में न को पाणी था कढाइनि, न को अचनि था, न को कुझु न कुझु। असां सां ज़ुल्म लॻो पिया आहे। असांजो ॻोठ ठारू समूह पाणी में ॿुॾी वियो। बरसाति में 20-22 ॾींहं थिया आहिनि, पाणी निकितो कोन्हे बरसाति जो। असांखे केरु सहारो लहण वारो कोन्हे। वॾा वॾा तकलीफ़ आहिनि, किथां नकरी नथा कनि। चो तरफ़ हिन जे घरनि खे पाणी आहे, हिन जे घस ॿिए जे वॾी तकलीफ़ आहे। हिन ग़रीबनि ते कुझु माना कयो वीचारनि जे लाइ। हिननि MNA सैयद नवीद कमर शाह, MP खुरम करीम सुमरो ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असांजे ॻोठ ठारू समूह मां बरसाती पाणी निकाल कराए ॾिनो वञे। कैमरामैन नजफ़ अली शेख सां गॾु राजा करीम कल्होड़ो, SS न्यूज़, बुलड़ी शाह करीम।